अस्सलामुअलैकुम यूट्यूब साथियों, उम्मीद तव्हां ख़ुशि ऐं बाश हूंदव। साथियों, अॼु ॿ नवां किताब जेके 2024 में शाया थिया आहिनि उन्हनि सां गॾु हाज़िर आहियां। ॿ अहिड़ा किताब जंहिंजा मौज़ू अलॻि अलॻि पर सिंधियत में हुननि जो वॾो हथु, वॾो हिसो ऐं जेको आहे सो उन में पंहिंजो अलॻि सिंधियत में जीअं फिक्शन अदब में असां वटि नसर अची वियो, नज़म अची वियो, वरी नज़म में गज़ल, वाई, बेत, आज़ाद नज़म, नसरी नज़म, ॿिया अहिड़ा खोड़ अची वेंदा। ऐं हिन में नसरी नज़म में जेको आहे सो सिंधी जेको अदब आहे, वरी ॿियो हे जेको असांजे पासो ॿियो आहे शारी हटी करे नसर आहे, उन में अदब में वरी कहाणी, ड्रामो, फ़लसफ़ो, सियासत ऐं असांजो जेको आहे सो घणा पासा ॿिया अदब जा अची वञनि था पिया। सो उन में वरी हिकिड़ो आहे सिंधी ॿोली जा जासूसी अदब। जासूसी अदब सिंधी ॿोलीअ में मूं यकीन कयो घटि पढ़ो, अगस्ता क्रिस्टी पढ़ी या असांजो जेके याक़ूब यावर तर्जुमो कयो पए उर्दू में, या वरी असांजो हे तारिक इस्माइल सागर उनजो हिकिड़ो जासूसी त मूं पाण जासूसी कीअं थियो, या वरी हिकिड़ो कैप्टन रिटायर पुलिस वारो इंस्पेक्टर, उन जा हिकिड़ा जासूसी असां किताब पढ़िया पे नंढा नंढा इहे मुख़्तलिफ़ कहाणियूं। ऐं ॿियो खलील कुंभार कंहिं बि जेको आहे सो तारीफ़ जो मुहताज आहे, न मुख़्तियार मल्हा कंहिं तारीफ़ जो मुहताज आहे। उनजो किताब हिकिड़ो अछूत, हिकिड़ो उहो पासो जीअं असां वटि जेको आहे सो भील जे लाश खे तोहीन करे क़बर मां कढियो वियो हो, मुक़ाम दफ़ना न ॾियो वियो असांजो। ईअं ई हिकिड़ा पासा जिते लिखणु घुरिजे, जिते असांखे ज़रूरी लिखणु घुरिजे सिंधी ॿोली जा, उहे पासा सिंधी अदब जा, सिंधी ॿोली जा अदब जा उन पासनि ते लिखणु घुरिजे जेके असां उन खे टच ई नथा कयूं। जीअं जासूसी अदब आहे, जासूसी अदब हिकिड़ो ॾाढो बहितरीनु आहे ऐं जेको उन ते असांखे लिखणु घुरिजे। ऐं सिंध जी तारीख़ जेका आतम किथाऊं आहिनि, जेके उहे माण्हुनि जूं जेके अञा थी पयूं आहिनि, जेके शायदि नथी सघनि, उहे आतम किथाऊं जेके मशहूरु त न आहिनि, वॾे शख़्सियतूं जूं न आहिनि, उन्हनि माण्हुनि जूं, आम माण्हुनि जूं जंहिं ते असांजी नज़र ई न ॿुध पई आहे। अहिड़ा खोड़ सारा माण्हू आहिनि जे घारिया बंद में हिकिड़ा 3 ॿार उन्हनि जी ऑटोबायोग्राफी आहे, जंहिं लोढ़नि में हुर कैंप उन में रहिया ऐं उन्हनि उते अज़ियतूं सठियूं। उन्हनि जी हिकिड़ी उहो किताबु आहे, पुराणो किताबु आहे पर लिकियलु आहे, कंहिंजी उन ते नज़र ई न पई आहे। त अहिड़ा खोड़ किताब, इहो वरी पब्लिशर जो ॾोह बि आहे त माना हिकिड़ा लाड़ जा थर जे पासे जा पब्लिशर ते हेॾे उत्तर लाड़काणो सखर ताईं किताबु नथो अचे। जे सखर या इन परी पटी जो जेको आहे पब्लिशर आहे, त वरी हेॾे लाड़काणे साइड उन जा किताब कोन था अचनि। ईअं ई हिन इदारे जा किताब असां वटि घटि था पचनि पिया, पर कम्यूनिकेशन हिन महिल तेज़ आहे त तव्हांखे उहे किताब पढ़नि। वीडियो वॾी थींदी वञे, वीडियो जो आगाह अॻ में चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक कमेंट्स कंदा त लख लाइक कुर्ब। हीअ छा था कयूं, सिंधी ॿोली में जासूसी अदब हिकिड़ो अहम सिन्फ़ आहे सिंधी अदब में, जंहिं ते असां हिन महिल तमामु घटि लिखियो आहे, पर मुख़्तियार अहमद मल्हा हिन खे साइड कमु आंदो आहे। ॾाढी चङी शइ, ॾाढो सुठो कमु आहे। आदर्श शिकारपुर जो साथी, ॾाढो भलो तंज़ मज़ा में सच चवण वारो ऐं उन जो हिकु लफ़्ज़नि त सचो आहे त तख़लीक़ हवाले सां ख़ासि करे अदब मौजूदु मुख़्तियार मल्हा सखर सचाई सां कमु कयो आहे। सिंधी ॿोली में जासूसी अदब पढ़ण ते अजीब दुनिया निर्वार थिए थी त छा सिंधी में 150 सदी अॻु बि अॻु ई पोइ जासूसी अदब में कमु थियो आहे। केॾा सुठा नावल छपिया पढ़िया वेंदा। वधीक हैरत मूंखे उन ॻाल्हि ते थी त मुंहिंजे शिकारपुर शहर वासी हिकु संजीदा अदब लतीफ़ बदवी जोगी साहब बि जासूसी नावल लिखिया। हीअ किताबु उहा खज़ाने जी पेटी आहे जंहिंमें अमल मोती पियल आहिनि। मुख़्तियार मल्हा सुधल मुल्क जो हुजे हा त खेसि यूनिवर्सिटी एज़ाज़ डिग्रियूं डॉक्टरेट जूं डिग्रियूं ॾियनि हा, पर असां वटि अहिड़नि लेखकनि संदनि पढ़ण ते दिलि में क़दुरु आहे, मुहबत आहे, उहा डिग्री का घटि न आहे। ज़बरदस्त इरशाद शेख, तव्हांजे लफ़्ज़ ॾाढा सुठा हूंदा आहिनि। साथियो, जेकर वठणु चाहियो किताबु पढ़णु चाहियो त हीअ हिन जो मां 10 पंध तव्हांखे ॾेई छॾियां। वॾो को अरबी फ़ारसी न आहे हिन में। हीअ इदारे खां कॉल करे घुराए सघो था। हीअ हुन जा नंबर्स आहिनि। हिन खां सभिनी इदारनि खां कॉल करे तव्हां जेके बि बुक स्टॉल तव्हांखे घर वेठे मोकिलींदा, उमेद त मोकिलींदा। हीअ किताबु अर्पी जो सिंधा अदीब साफ़ी मोहम्मद बख़्श जो हद नाले सही ताराज़ारण आहे। हीअ चैप्टर्स आहिनि जिते लिखियो आहे जासूसी अदब जी तारीख़ में जासूसी अदब जा मशहूरु सिलसिला
अंग्रेज़ दौर खां अॻु सिंधी तफ़री अदब, अंग्रेज़ी दौर में सिंधी ॿोली में जासूसी अदब, अंग्रेज़ी दौर में जासूसी अदब जी तरक़ी लाइ क़ाइमु इदारा, आज़ादी खां पोइ जासूसी अदब, आज़ादी खां पोइ सिंध जा जासूसी अदब जा मसइला, आज़ादी खां पोइ जासूसी अदब लाइ इशादी इदारा रिसाला, सिंधी अदब में क्राइम ॾोही रचनाऊं, सिंधी अदब में साइंसी रचनाऊं, सिंधी अदब में फैंटेसी रचनाऊं। ऐं हीअ जेको आहे मिर्ज़ा क़लीब बे मिस्टर जेके ही नाला आहिनि जंहिं सिंधी अदब में जासूसी अदब लिखियो आहे, नानक राम, धर्मदास, मीरचंदाणी, मोलचंद हरी सिंह, हसूमल, पेसो लीलारामाणी, दौलतराम, ॾियलदास मोटवाणी, वाधूमल मोलचंद, किशनचंद परमानंद आहूजा, मधुदास संतदास, हीरानंद वाधूमल ईदनाणी, मिर्ज़ा मदद अली बेग, लुत्फ़ुल्लाह जोगी, बदवी मोहम्मद बख्श, जौहर मोहम्मद जौहरी जा तारीख़ी समाजी नावल, नज़ीर हुसैन भट्टी, एस.एम. कादरी, फज़ल अहमद बचाणी, उमरदीन बेदार, चंदूलाल, कृष्णचंद जयसिंघाणी, गोबंद खुशालाल, हिंदूराज बर्मन, यूसुफ सिंधी, कलीवुड। साथियुनि में अक्सर त जेके हिंदू आहिनि लेखक उन्हनि जा आहिनि, मुस्लमान बि आहिनि, पर हिंदू बि अक्सर त उन में आहे। हिनमहिल असां वटि जेको आहे सो जहानू हो कोन्हे को, इन पासे ते मां कोन पियो ॻाल्हायां, ॻाल्हाईंदासीं त वरी ॻाल्हि वधी वेंदी, तंहिं करे माठ बि चङी आहे। ऐं पंहिंजे पारां लिखियो त मुख़्तियार मल्हा, उहे तव्हांजा चंड सिटूं पढ़णु ज़रूरी थो सम्झां। जीअं त अॼु जे दौर में फेसबुक ते कलाकनि जा कलाक वेही लुत्फ़ अंदो थियण जी हिकु क़िस्म जी चूस जी आदत पइजी वई आहे, बिल्कुलु पइजी वई आहे, वञे थी न। अहिड़े नमूने जासूसी नावल पढ़ण जी बि हिकु चूस हूंदी। सिंधी जागाट मशहूरु हूंदी, पंहिंजी अदबी तारीख़ गोल बि त अक्सर जासूसी अदब पढ़ण ऐं लिखण लाइ शुरूआति कई। जासूसी अदब मुताले जे हीर जे हवाले सां लाजवाब हूंदो हो। जासूसी नावल ज़हानत ऐं कारीगरी सां लिखिया वेंदा हुआ, ख़ासि करे उन्हनि माण्हुनि लाइ जेके तफ़री लुत्फ़ुपुरसाद एडवेंचर ज़िंदगी जा गहमा गहमी चाहिनि था। सिंधी ॿोली में तारीख़ इंतिहाई मुख़्तसर आहे, पर उहा मुख़्तसर बि न त कॾहिं सेड़ी वई, न वरी तहक़ीक़ ऐं जाइज़े हेठि आई आहे, पर उहा हिकु नज़र अंदाज़ थियल अदबी सिर्फ़ पिणु आहे। पर जॾहिं असांजे सिंधी में जासूसी अदब चऊं था त उन मां घणो करे असांजा मुराद जासूसी नावल सां गॾु ख़ौफ़ाइती मुहिम जोई, फैंटेसी वग़ैरह वारो अदब सम्झणु घुरिजे। हीउ थोरो जेको आहे सो सिटूं। ऐं हिकु दफ़ो ॿीहर आउं इतराफ़ु थो कयां, हिकु अणपूरी कोशिशि आहे, छो त मां थोरे वक़्त में कमु कयो आहे, घटि महिनत कई आहे। उन खां जासूसी अदब जा घणा किताब हथ थी न सघिया आहिनि। उन करे मौज़ू मुताबिक़ ॿारहं अदब खे बि शामिलु कयो आहे। ॻाल्हि जे आहे त को दोस्त हिन किसे मौज़ू ते उनो अभ्यास करणु, जामिल खोजना करे किताब हेठि करे ऐं बहितर मक़ालो लिखे। हीअ मुख़्तियार अहमद मल्हा जासूसी अदब जी तारीख़ी अहमियत ते हीअ किताबु पढ़णु चाहियो, वठणु चाहियो त मार्केट में नई शइ आई आहे, न त तव्हां ॾे बि ख़ैरु, मूं ॾे बि ख़ैरु। अचो त हीउ ॿियो किताबु आहे, हाणे अछूत ॻाल्हाईंदो खलील कुंभार जो। खलील कुंभार बि घटि लेखक न आहे, इहो बि ज़ालिम लिखारी आहे। खलील कुंभार जे नज़मनि वांगुरु संदसि हीउ नसर बि ॾियणु उनजो हवा वांगुरु मुफ़्त मज़ेदार आहे। हिनखे हिकु मुनो थी पढ़ण सां पतो पए थो त उहो अछूत कीअं ॻाल्हाईंदो। संदसि लहजे में काट ऐं ज़िंदगी जे ज़लालतुनि जा ॾंग जेके ख़ासि कंहिं बि जनम में नाहिनि विसंदा, तुंहिंजो असरु छा थींदो आहे। हीअ किताबु पढ़ंदे तव्हांखे रफ़त अब्बास पारां खलील जो थिरो मोकिलियल बाश जे रंगियूं रलायूं लंगर ॾांहुं ईंदे नज़र ईंदियूं। अली दोस्त आजिज़ पाण भलो माण्हू, सुठो माण्हू। हीअ किताबु जेके जंहिंमें मज़मून कालमी मज़मून आहिनि, ऐं हीअ बि 2024 में हिन में आयो आहे। किताबु वठण जा हिन इदारे खे कॉल करे उमेदु त तव्हांखे 40% मोकिलींदो। उमेदु त जहान क़ाइमु आहे। अर्पणा करे थो उन अछूते नाले जे ज़ुल्म जी धारी राति में बि धरतीअ तां पंहिंजी ज़बान, पंहिंजो वेस, पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजे पेरनि जा निशान गुम थियणु न ॾिना। बिल्कुलु असांजो जेको भील जंहिंजो लाश तज़ील कई पर बि हिमत न हारी। हीअ आहिनि अछूत बादशाह, ॾाढी तेज़ी हूंदी आहे। अमर महाजन जो नावल नमक का जीवन घर। हीअ मुख़्तलिफ़ मज़मून आहिनि जंहिं ते असांजे खलील कुंभार साहिबु टेका टिप्पणी कई आहे। वठणु चाहियो, पढ़णु चाहियो, नई शइ मार्केट में आई आहे, नओं किताबु आहे। वधीक राज़ ॼाणण आहे मुंहिंजो कमु आहे, इंफॉर्मेशन ॾियणु। पढ़णु न पढ़णु तव्हांजो कमु आहे। जेकर अदब इल्म सां चाह आहे त, न त पंहिंजे जेको आहे सो दुनिया में सभु को गुम आहे। हाणे अछूत ॻाल्हाईंदे हिन मौज़ूअ जी चूंड न करे कंहिं जो मूंखे कई भेरा महसूसु कयो त ऋग्वेद खां वठी हिस ताईं मुसलसल हमलावर ॻाल्हायो आहे, जंहिंमें हिन पंहिंजो पाण खे आला उत्तम करे पेश कयो आहे। असांजे बारे में
हिन ई ॻाल्हायो, हिन ई ॿुधायो त असीं छा आहियूं। हाणे असांजी ॻाल्हाइण जो वारो अचे वियो। हाणे असीं ॿुधाईंदा त असीं छा आहियूं, असीं केरु आहियूं ऐं कीअं असां ग़ुलाम बणाए असांखे असांजी धरती खसी अची ज़ातियुनि गार बणायो वियो आहे। गार बणाए वियो आहे, नफ़रत लाइ बणायो, तंज़ करे हुनजा मज़ाक उॾाया विया आहिनि। हाणे पंहिंजे माण्हुनि खे उहो हिसा ॾियणु सख़्तु ज़रूरु आहे त असांजा कड़म क़बीला ज़ातियूं कंहिं बि रीति को दाग़ या चटो न आहिनि, दाग़दार न ज़ातियूं जिन इंसान जो खून कयो, पर इन धरती जे हवाले में कब्ज़ा कया, ज़फ़र अधिकार कया, असां ग़ुलाम बणाए हिसकार बणायो। जीअं असीं रही सघूं, असां में कंध खणण जी ताक़त न आहे, असीं ॿीहर पंहिंजी धरती, पंहिंजे वतन, पंहिंजे विनाश तशख़्स खे रिक्लेम न करे सघूं, बल्कि रिक्लेम करे असां में सघ ई न रहिया। ॿियो त ज़ात जी बुनियाद ते नफ़रत खां तंग असांजे क़बीला पंहिंजा नाला मटाइण शुरू कया आहिनि। मिसाल तौरु इम्तियाज़, सुधीर, जहांगीर वग़ैरह, त जीअं उन्हनि जे नालनि मां उन्हनि जी ज़ात ज़ाहिर न थिए, उहे नाले ॿुधाइण सां ई माण्हुनि जे चेहरनि ते तेरी नफ़रत नज़र अंदाज़ बची सघनि। ऐं साथियो, हीउ जेको सो किताबु तव्हांजे साम्हूं आहे, ज़ंजीर टुटा के वेंदा, टुटी इंसान अज़ल खां आजो आहे, क़ैद छुटा के वेंदा, छुटी इंसान अज़ल खां आजो आहे। बिल्कुलु हौसलनि खे पस्त थियणु न आहे ॾिबो। असांजे अज़मत जो उहो निशान खसण जी कोशिशि कई पवंदी, पंहिंजे उन जबल खे बचाइण लाइ, छो जंहिं साबित क़दमी ज़रूरत सां विढ़ी रहियो आहे। मुंहिंजे लाइ उन वेड़ क़ाबिल सताइश आहे, उहा वेड़ उहा साबित पई कंदा, छो त इहा धरती जो हक़ीक़ी हीरो आहे, जंहिं इतमाही क़बर में बि कफ़न दफ़न थी पंहिंजो वतन, पंहिंजो असुलु हिकिड़े लम्हे लाइ विसारे, पंहिंजो असुलु हिकिड़े लम्हे लाइ विसारियो कोन्हे। बिल्कुलु यार, ज़बरदस्तु खलील कुंभार साहिबु, तव्हांजा लफ़्ज़ जेके आहिनि सो वॾा गहरा लफ़्ज़, अंदरि खे चीरण लाइ काफ़ी आहिनि। भलिया तो में बल ई कहिड़ो, तो वटि मौत अजल जूं ॻाल्हियूं, बिलिया तो में बल ई कहिड़ो, तूं आउं न फोरू धाड़ा माए, तो वटि सोन पितल जूं ॻाल्हियूं। साथियो, दिलि ते चए थी सॼो पढ़िजे, पर हाणे पढ़िबो वक़्तु सिर ते टाइम आहे। त साथियो, हीअ ॿई किताब नवां मार्केट में आयल आहिनि 2024 में। वठणु चाहियो, पढ़णु चाहियो, जासूसी अदब खलील कुंभार खे तव्हांजे साम्हूं आहे। न त राजा राणा आहियो, ॾस पंध तव्हांखे ॾेई छॾियो आहे। वेंदे वेंदे हिकिड़ी गुज़ारिश, वीडियो खे लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे ॿियनि साथियुनि सां शेयर कंदा त तव्हांजा लख एहसान थींदा। महिनत कयां पियो, जेका महिनत आहे तव्हांजे साम्हूं आहे, भली आहे, कसी आहे, इहा ई आहे। वधीक तव्हां ॾे बि ख़ैरु, मूं ॾे बि ख़ैरु, आबाद हुजो, बसि दुआ कजो।